वाह वाह जो दिलावर जी खिदमत पई करे सॉरी ये रड़ियूं करे मूंखे ख़ामोश तू नथो कराए सघे छा कयो मूं ॿुधाए ॿुधाए न छा कयो मूं जो चिती लगी आई आई बाक़ी रहियो शाय करण लाइ तू तो शर्म जो सब हद और नहीं बस सॉरी बस अज तो हद करे छड़ी पंहिंजे भेण जे मथां बि शक कम जो एड़ा कंदी शक न पर पूरी पक थींदी पक मां चवां तो जुबान बंद रख न त इते जो इते घटो नहीं पूरो न करे छड़िया हाय हाय अफसोस मूंखे त तुंहिंजी हालत ते रहम थो अचे सोनी रहम थो अचे इन्हे करे त चवाई थी त मुंहिंजे मसलनि में न अच त भलो अथई जेकॾहिं वधीक चालाकी करण जी कोशिश कई न त इन्हे खां बि वधीक हालत ख़राब थींदई समझई दरिया क्यों डूबे हकीमा जी बादशाह तू बाहर हली बीहो ऐं हर अचण वञण वारे ते नज़र रख जी बादशाह बाबा साईं मुझे लाइ को हुकुम अॼु अहिड़ा त खाधा तयारु कराए जो ज़िंदगी में कॾहिं बि असां अहिड़ा खाधा न खाधा हुजनि बाबा साईं अल्लाह अंधूर न आहे हर नज़र रखे थो कहिड़ो महिमान कहिड़े खाधे लाइक़ु आहे ओढ़ाई तयारु थींदा बाबा साईं ओढ़ाई तयारु थींदा टाइम तो काफ़ी थी वियो आहे खाना के ताईं अचणु खपे अची वियो हूंदो जेकॾहिं पहुची वियो आहे त असांखे ॼाण छो न ॾिनी वई आहे आदम खान वॾो खेॾाड़ी माण्हू आहे हर क़दम संभाले रखंदो आहे माना आदम खान खे इहा ख़बर आहे त असां पंहिंजी जॻह ते पहुची विया आहियूं बादशाह महाराणी नाहे न वरी असां के दुंबे के कोण जी कोशिश कई आहे जो असां लापरवाही को कम वठंदासीं हाथी लेटाइणो आहे हाथी इन जे करे हर कदम संभाले रखणो आहे शिकार पहुची चुको आहे अञा हाणे हाणे ई पे रखियो अथई कुझु ॻाल्हियूं थींदियूं ऐं उन खां पोइ खाइण पीअण जो दौर शुरू थींदो ऐं बाक़ी रहियल ॻाल्हियूं हलंदे हलंदे हमरा बेहोश थी वेंदा खाधे में नशे जो अंदेशो खान खे बि हूंदो शक तॾहिं ई कंदो जॾहिं रेस आदम ख़ान हुननि सां मानी गॾिजी न खाए पोइ त रहिस बि रईस पंहिंजे घर में आहे कुझु आराम खणी सवायो कंदो जीअं ई कमु थिए असांखे इशारो करे छॾिजो हे फिक्र थी रहो बादशाह खान खे हथीको करे मां तव्हांखे वठण ईंदुसि हाणे हिन जे करे आयो आहियां त असांजे इशारे को सवा का बि चुरपुर न कजो थी सघे थो किथे खान जा माण्हू लिकियल हुजनि ऐं तव्हां मथां नज़र पियनि त ठहियल कम बि बिगड़जी वेंदो ख़ुदा न करे खान मानी नथो खाए त उन जे बारे में सोचो थी छा करिणो आहे असां ज़रे ज़रे जो प्लान ठाहे छॾियो आहे जेकॾहिं खान मानी नथो खाए त पोइ उहो कमु कीअं थींदो उहा बि तव्हांखे आगाही ॾींदुसि पर हिन वक़्तु कुझु सब्र कयो खान मां तोसां ॻाल्हियूं करणु नथो चाहियां जेकॾहिं ॻाल्हियूं कंदासीं न त पोइ बि तव्हां मुंहिंजा ॾोही निकिरंदव आदम खान जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं करणु चाहियो था त मूंखे को बि एतिराज़ न आहे पर जॾहिं राज़ खुलिया तव्हां मुंहिंजा ॾोही निकिरंदव मां न तव्हां बेसबब वारिस खान खे क़त्ल कयो रईस आदम खान बेसबब त मूं पखीअ खे बि नाहे मारियो बाक़ी वारिस खान मुझे नलड़े जे पलांद में मारियो वियो ये गुज़री वियल पल
मां दुरान नथो चाहियां। इन ई में तुझी भलाई आहे। खान इन खां पहिरियां जो तव्हां हिक ॿिए खां परे थी वञो। मुंहिंजी सलाह आहे त दिलि मां गैर कढी भाकुर पाए गॾिजी वञो। दरिया जेकॾहिं मुंहिंजे दिलि में गैर हुजे हा न त मां खान खे दावत ॾेई हिते न घुरायां। बाबा साईं मानी तयार आहे। खान त पोइ थो अॻ में ताम पोइ कलाम। न आदम खान न मानी त परे जी ॻाल्हि थी। खान पंहिंजे दुश्मन जे दर जो पाणी बि न आहे पीअंदो। इन जो मक़सदु त तव्हां अञा दिलि मां गैर कढियो ई न आहे। मां पंहिंजे दोस्त जे करे सभु ॻाल्हियूं विसारे छॾियूं। हाणे मुंहिंजे तरफ़ खां का बि अॻिराई न थींदी। ॿियो तव्हांखे छा घुरिजे? मूं त सोचियो हो तव्हां सभु कुझु विसारे असां सां हिकु थी वेंदव। कहिड़ो मां तव्हां सां फत बिरादरी रखण आयो आहियां। दरिया चओ खान खे ताजायो कंहिंखे चुंगू न ॾे। ॿुध दरिया खान असां लाइ आदम खान एतिरो कयो आहे त न दरिया न। तोखे ख़बर आहे त मां दुश्मन जे दर जो पाणी बि न आहियां पीअंदो। तूं चयो मां आयुसि। बाक़ी हिकु ॻाल्हि तोखे ॿुधाई थो वञा त आदम खान जे हमराह खे मुंहिंजे तरफ़ खां को बि नुक़सान न पहुचंदो। बाक़ी मां आदम खान खे सुना सिंग त कोन विझंदुसि न जो अञा मूं ख़राब कई बीठो आहे। खान मुंहिंजे करे कुझु गिरह न दरिया तुंहिंजे करे मां हली आयुसि। छा इहो काफ़ी न आहे? हाणे मूंखे इहो ॿुधा त तूं मूंसां गॾु हली थो या न? खान इहो मूंखे सुठो नथो लॻे। तोखे सुठो तॾहिं लॻंदो जॾहिं तूं हितां जा सुठा ताब खाईंदो। मुंहिंजी अलावा आई ॾिठी दरिया तूं खान जे शराफ़त जा कसम खणंदो आहीं त खान चोर आहे। बाक़ी एतिरो किरियल न आहे। अजायो कंहिंसां नाजाइज़ी करे मूं छा न आहे कयो खान सां हिकु थियण लाइ ऐं दिलनि मां गैर कढण लाइ। पर तो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त इहो माण्हू कंहिंजो बि सॼण न आहे ऐं कंहिंजो थी नथो सघे। मां पाण परेशान आहियां त खान कॾहिं खां वठी रुखो थियो आहे। दरिया तूं 2 मिंट वेह मां मोटी थो अचां। बादशाह कहता है हाँ कि मैं वन वञो कि मैं वन जल्दी वञ रोक वञ वाहिद खे त खाने जे मथां हमलो न करे। छो बादशाह? खान मानी नाहे खाधी को बि नशो ॾिनल न अथसि ऐं पुलिस हुनजो कुझु बि बिगाड़े। कमल लही वञ कि मैं वञ कि मैं तूं बि जल्दी वञ मता तुंहिंजे बारे में अची वञे। वञ कि मैं वञ। बादशाह तमाम गलत कियो। तव्हांखे कंहिं चयो? ये तो साम्हूं ॾिठोसीं। पोइ छा कयो? असांजो त ठहियलु कम बि ड्राहे छॾियो। न तव्हांखे कुझु थींदो न तव्हां कंहिंखे करण ई ॾींदव।
यो सब छा हुयो आदम खान? ये सब खान जे इस्तक़बाल जे लाइ बीहारियो वियो। छा तव्हां खान सां गद्दारी? न दरिया न, तो मुंहिंजो मक़सदु न सम्झो। मूं सोचियो हुयो त जीअं खान सां ठाव थींदो पूरे ॻोठ खे बारूद जे बाहि सां रोशन कंदुसि, जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पवे त अॼु आदम खान जे ॻोठ में का ॻाल्हि थी आहे। पर हिते कमु इहो बि त थियो त पोइ मुंहिंजे हमराह खान जे मथां फायर कया ऐं खान बि जवाबी फायरिंग कंदो निकिरी वियो। यो सुठो नाहे थियो आदम खान, सुठो नाहे थियो। दरिया अञा मां मयारी आहियां। हाणे तोखे खान जो साथ न मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो, मुंहिंजो। आखिरी चक्कर पुछाए थो, जेका ॻाल्हि आहे सच सच ॿुधाए। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां छा चयो मां? ॿुधाए। खुदा जे वास्ते मांखे माफ़ करे छॾियो, मांखे काई बि ख़बर न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तोखे काई ख़बर न आहे त भई बाक़ी बीठी था जेका त इहो करे न छॾिया पूरो। हल हल। इहो समूरो कम तुंहिंजो आहे रहमत, तुंहिंजो। मूंखे छॾे ॾे, पहिरें वञी दिलावर खे मोड़े। सोड़ी सोड़ी सोड़ी। मुंहिंजी राणी, तूं वञ, अलाह सही ख़ैर कंदो। न सोनी, तूं बि गॾु हल मूंसां। मूंखे ख़ौफ़ थो थिए किथे दिलावर मूंखे मारे न विझे। मुंहिंजी भेण सम्झण जी कोशिश कर, जेकॾहिं मां हलंदसि न त रेस चिड़ी पवंदो। तूं वञ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोड़ी सोड़ी सोड़ी, तूं वञ, वञ मुंहिंजी भेण, अलाह सही ख़ैर कंदो। मुंहिंजो दुआऊं तोसां गॾु। वञ हाणे वञ, वञी दिलावर खे मुंहुं ॾे। वॾी आई आहे रहमत सां फिटाइण वारी। हिनखे इहा ख़बर ई न आहे रहमत रुसे त रब मञाए, ॿिए कंहिंजी जाइ न आहे। रहो मेरे था, मूंखे बश्क कयो, खुदा जे वास्ते मूंखे का बि ख़बर कोन्हे। मूंखे का बि ख़बर कोन्हे का। तोखे का बि ख़बर न आहे? हाँ? नालो अथई सोणी। ऐं मां नथो चाहियां त हिन सोणे चेहरे ते को दाग लॻाया। इन्हीअ करे हिन गोलीअ जो दाग ठाहे तोखे हमेशा हमेशा लाइ। मूंखे माफ़ कर, खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर। माफ़ी माफ़ी हरगिज़ न मिलंदई जेसिताईं सच न ॿुधाईंदी। माफ़ी न मिलंदई। मूंखे भले साईं ते हथ रखाए, मूंखे का बि ख़बर न आहे। तोखे भी खबर न है, सोनिया की भी खबर न है, सकीना भी मुकरी वञे थी त पोइ तव्हां मां उहा केरु आहे जेका इल्माड़ीअ मां बेसाथी चुराए ऐं उहो कमबख़्त केरु आहे जेको हवेली जूं दीवारूं टपी हिन बाबती माण्हूअ जे हवेलीअ जे ज़मीन ते कदम थो रखे। केरु दिलावर, मूंखे का बि ख़बर न आहे। खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर। जेकॾहिं मूं ते कुझु बि ज़ाहिर थिए त भले मूंखे मारे छॾिजे,
माफ़ भी न कंदसि। ज़ाहिर थियण खां पोइ त बची बि कोन सघंदी आहे। मां वञा? गंजन खुले ॻाल्हि ॿुधी छॾ त हिकु हफ़्ते जी मोहलत अथई। इन में जांच कर त केरु आहे। जेसि ताईं इहा ख़बर न पवंदी त उहो बदबख़्त केरु आहे, तेसि ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न ईंदो। ऐं न वरी मां कंहिंखे सुकून सां वेहण ॾींदुसि। हले थो, हल चवां थो, हल। इधर वादा। इधर गोली निकरी आ पर जख्म गहरो आ। डॉक्टर साहब जख्म गहरो आ तॾहिं तोखे घुरायो आहे, न त हल्के फुल्के जख्म खे खान खंघे ई कोन। जल्दी पट्टी करे वठो डॉक्टर साहब। हथ हलाईंदो हल डॉक्टर साहब, हथ हलाईंदो हल, किथे पुलिस न पहुची वञे। अमीर जल्दी मोटन ही कजो। जी वॾा। का गाल समझ में अची थी न गुलाम कादर न खुदा खैर करे आए तो नंढी जीजा पर अॼु हवेली खां ॿाहिरि कीअं पई वञे। भली नंढी जीजा हुजे पर आहे त खेरा जी धी न, घर में हिकु हंधि वेहण थोरी ईंदुसि। चई सच तो गुलाम कादर, चई सच तो। अरे दे कि पिया के नेवे सच तो चऊं था मोलू। अरे केड़ा सच पिया के नेवे उधरती। हां मोलू इहो ई त रेस वॾे जी नंढी घर वारी उते ती गिटन में घुमंदी। अरे दे तू बड़े बाबे दे लई पिया के नहीं उधरती ते को न छोड़े सा फट मारे सही उधरते। हथ कट चाहे त मोलू हथ कट। अरे दे बड़े बाबे दे ले तू ये पिया के नहीं उधरते। हां मां तो चाहे मां चवंदो रहंदुसि जे ये गिटी में सरे आम घुमंदी रहंदी न त मां चवंदो रहंदुसि। मां तो चाहे हथ कट। गाल बुध माई मिले ता मिले बड़े बाबे ने वेंदई बुधे ना सो धरते। अरे गुलाम कादर दिस मोरे सवारे के गाड़ी दी नहीं है न मोलू न इन गाड़ी कोन दी नहीं। हुन त मैं तेरे नाले रखे सा तो शौकू ए गड़ी च बड़ा बाबा तू गाड़ी पे वनो धरते। न मुझे नाले न शौकू नाले मां भी अच्छा दी न त शौकू गाड़ी दी नहीं। अरे गुलाम कादर तू वो मोलू जे पासे मुके पांजी खला ना हला रहनी। हां ठीक है गुलाम कादर ठीक है तू आव तो बड़े बाबे को बुधाई उधरते। मोलू छा पेर चक्कर माफी न देऊस। अरे गाल बुध गुलाम कादर तू हिन मिलिए लई हुन मैं दुनई दे नाले वजा के सामने बाबे को चोले ना सो धरते दुहई नंढी मां को देख आई सीटिया भी हो जायो। न मोलू न मां हला तो यो कम शौकू जो है सीटी शौकू आई वन। गुलाम कादर आ तो बड़े बाबे को बुध धरते आव हल हेलो वनी रे सके ता जो शंकू पेर ड्राय रे पेर ड्राय पादरन जी बरसात वसणारी थई भज शंकू भज। डिस मोर डिस मुझे चेहरे की गौर से डिस
मां तोखे छा थो लॻा? मूं तुंहिंजो मक़सदु न सम्झो। मक़सद खे छॾ, मूंखे गौर सां ॾिस त मुंहिंजी हैसियत छा आहे। कुता आहे कूड़नाण आहे, मूंखे त तव्हां पक्का कमतार था लॻो। मां तोखे कमतार थो लॻां? हाँ, कमतार थो लॻां? मां त कमदार थो लॻां। ॿुध ॿुध, कमदार में मूं चयो त मां तूं त कमदार खां बि घटि थो लॻे। मां कमदार खां बि घटि थो लॻां? मुंहिंजी इहा हैसियत आहे। हाँ, अरे मुंहिंजूं नज़रूं अलाए किथे आहिनि? अरे कुझु ॾींहंनि में सभु चवंदा भला सालू तुंहिंजा बाग। बाबा साईं तव्हां रेस मूंसां खां बि वधीक हाणे तो वणी न। हेलो, केर ऐसाओ केर ना है? यो सही बाबा साईं यो। अरे मूंखे चई तो त मूसा खान खां वॾो रईस साईं। हाँ, शर्म न तो जे? हैं हण मुखो वधीक छड़े सालू। हाँ, मुखो वधीक को रेसा लिखोस बाबा साईं, लक्षण ने जा लिखोस। छा बाबा साईं मूं त बस रे बस। बाबा साईं मूं हिन खे चयो त मूंखे पाणी पियार। मूंखे चए तो त मां रईस खां वध रईस आहियां। मां तोखे वरी पाणी पियारियां? छा रे जनाज़ा मूं जी हैसियत रखण शुरू कई अथई? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो सही। अञा तुंहिंजी ॻाल्हि ॾिसी बाबा साईं गलती थी वई मूंखे माफ़ कयो साईं, माफ़ी ॾियो साईं। हाणे आए न पेर ते ऐं ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ, सम्झी? मुंहिंजी तौबा अहिड़ी जुठ खां पोइ बि मां गलती कंदुसि? भला सालू तुंहिंजा भाग। वॾो को शातिर बेईमान आहे, गलती पंहिंजी ऐं पादर वरी मां खां वारे में अच।